अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि हूंदा उमेद त अॼु खां वठी मुंहिंजे ब्लॉग में हिकु चेंजिंग अची रही आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि त सिंधी नौजवान यूट्यूब ते वेही करे कीअं पाण खे मुताब करे सघनि था या कमाए सघनि था। उन जे लाइ हीउ वीडियो हिकिड़ो ठाहिणु लेंदी थींदो, पर हिन जे लाइ शॉर्ट वीडियो खणी आयो आहियां। यूट्यूब ते तव्हां 14 तरीक़नि सां पंहिंजो टैलेंट खणी ॾेई सघो था। उन जे लाइ मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदो, उन 14 जा मां नाला तव्हांजे साम्हूं खणा थो हिन वीडियो में। बकाया हर हिकु पंहिंजो प्रोडक्ट जो आहे या जेको डेली रूटीन आहे, म्यूज़िक ते आहे, एनिमल ते, उन हर हिकु अलॻि अलॻि जो तव्हांखे हिकिड़ो मां वीडियो शॉर्ट ठाहे अपलोड कंदुसि। अॼु खां वठी हिकु नई शइ मां पंहिंजे ब्लॉग में आणियां थो, एड थो कयां त सिंधी नौजवान जीअं पाण हिन शइ ते गॾु थियूं। ऐं हीउ प्लेटफॉर्म सुठो आहे, हिन ते असां घटि आहियूं। पंजाबी आहे, उर्दू स्पीकिंग आहे, इंग्लिश स्पीकिंग आहे, मतिलबु पूरी दुनिया जा माण्हू हिते नाला आहिनि। पहिरें फस्ट ते असांजो जेको आहे बिज़नेस, ॿिए ते आहे प्रोडक्ट रिव्यू, तव्हां कंहिं शइ खे रिव्यू ॾींदो, को शइ खणी आ कजो, ॿियो अनबॉक्सिंग कंहिं मोबाइल खणी तव्हां अनबॉक्सिंग कयो, उन माना फिटनेस जे हवाले सां तव्हां को वीडियो रखो, एजुकेशन जे हवाले सां को तव्हां पंहिंजो वीडियो टॉपिक खणी रखो, हेल्थ जे हिसाब सां को तव्हां पंहिंजो टॉपिक रखो, एनिमल में तव्हांखे शौक़ु आहे त माना जानवर जे हिसाब सां को टॉपिक खणो। ऐं अहिड़ा ॿिया खोड़ आहिनि, बिज़नेस जी आइडिया ॾेई सघो था, ब्लॉगिंग करे सघो था, टूरिज़म खणी सघो था। हिन ते एतिरा खोड़ सारा ॿिया टॉपिक्स आहिनि जेके तव्हां यूट्यूब ते खणी सघो था। उनजे बारे में अलॻि अलॻि हिकिड़ो वीडियो रखंदुसि। हिन वीडियो खे शेयर कंदा जीअं जा दोस्तनि ताईं पहुची सघे। ऐं तव्हांजी सभिनी जी महिरबानी जो असांखे ॾिसो था, ऐं महिरबानी करे हीउ वीडियो मुंहिंजो पंहिंजे दुश्मन ताईं पहुचाए छॾिजो।